सम्झां थो त पहिरीं ॻाल्हि इहा त सभ खां पहिरीं जेको फ़ैसिले साज़ी जो अख़्तियार आहे उहो वापसि सिविलियन वटि अचणु खपे ऐं इहो ई हिकिड़ो जेको बुनियादी नुक़्तो आहे जंहिंजे बुनियाद ते सभिनी सियासी पार्टियुनि खे उहो बीहणु खपे बिल्कुलु अहिड़े नमूने सां जीअं हिकिड़ो मोहतरमा जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी ठाहियो त ही हिकिड़ो नओं चार्टर ऑफ डेमोक्रेसी हिकिड़ो ठहे जंहिंमें इहे सभु थियनि या ॿी सूरत हल इहा आहे त हिकिड़ो दफ़ो वरी कोई MRD टाइप जी तहरीक उथे ऐं उहा जेका आहे सा वापसि उहे सभु शयूं वापसि जेको आहे सो अख़्तियार वठे जीअं ज़ियाउल जे ख़िलाफ़ु उहो सॼो थियो ऐं इन सॼे में मतिलबु त इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे त जेसिताईं इहे शयूं नथियूं थियनि तेसिताईं इहे शोछा त हली सघनि था पर उन ते अमल न थी सघंदो। इहो वधीक सूबनि खे परे कंदो ऐं जमहूरियत खे कमज़ोर कंदो ऐं सिविलियन पावर खे कमज़ोर कंदो ऐं जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके पॉलिटिकल थाट्स वारा उन्हनि खे हिक ॿिए खां परे कंदो।